अस्सलामु अलैकुम। आउं तव्हांजो पंहिंजो सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी। जी बाबा, लेक्चर नंबर 12 सां अवां सां गॾु आहियां। जी पुट, हा तव्हां सही पिया चओ त साईं एक्सरसाइज़ जो 2.3 जो ॿियो नंबर सुवाल। जी बाबा, बिल्कुलु मूंखे यादि आहे। एक्सरसाइज़ 2.3 जो ॿियो सुवाल ई हल कंदासीं, पर सवाल ते वञण खां पहिरीं असां उन में जेको अमल आहे सो वंड जो आहे। त असां वंड जे अमल खे पहिरीं सम्झूं त इहो वंड जो अमल छा थींदो आहे ऐं कीअं हल थींदो आहे। त वंड जो अमल जेको बि आहे उहो कट जे अमल में मदद करे थो। जीअं ज़र्ब मदद कई जोड़ जे अमल में, तीअं वरी वंड जेका आहे सा मदद कंदी आहे असांखे कट जे अमल में। वंड यानी विरहाइण, वंड यानी विरछ करण, यानी तक़सीम करण। जी बिल्कुलु तव्हां सही था चओ, मानी पई आहे। अगरि मानी जा 4 माण्हू वेठा आहियूं त उन्हनि खे विरहाए ॾियणो आहे त 4 हिसा यानी कंदासीं, तक़सीम कंदासीं उन्हनि खे। 4 हिसा, हिकिड़ो हिकिड़े खे, ॿियो ॿिए खे, टियों टे खे, चोथों चौथे खे। बिल्कुलु सही, माना अहिड़े अमल खे असां वंड जो अमल चवंदासीं। जी बाबा, वंड जे अमल जा 4 बुनियादी अहम हिसा थींदा आहिनि जिन जी ॼाण ज़रूरी आहे त असांखे सम्झण में अचे। जे इहे शयूं सम्झ में अची वियूं, बिल्कुलु आसान थी पवंदो असांखे वंड जो अमल हल करण जे लाइ। त कहिड़ा हिसा आहिनि? नंबर 1 वंडणी, नंबर 2 वंडींदड़, नंबर 3 वंड उपत, नंबर 4 पाछी। जी बाबा, अचो त ॾिसूं त इहो जेॾीमहिल असां हल कंदासीं त इहे 4 शयूं कीअं असांखे नज़र ईंदियूं ऐं असां कीअं सुञाणंदासीं त ही वंडणी आहे, ही वंडींदड़ आहे, ही वंड उपत आहे, ही पाछी। अचो त पाण ॾिसूं हिन पंहिंजे हिसाब खे जेको असां हिते हल कयो आहे। जी बाबा, यकीननि सां तव्हांखे चङी तरह सां सम्झ में ईंदो हूंदो। ॾिसो, मूं लिखियो आहे 9, उनखे वंड करे थो 2। जी बाबा, जेको वंड कंदो आहे उनखे वंडींदड़ चइबो आहे ऐं जंहिंखे वंड कंदो उनखे असां वंडणी चवंदासीं। ऐं जॾहिं 2 जो खोड़ो असां 9 ते पढ़ंदासीं, ॿिखे जो खोड़ो 1 ॾूं 2, 2 ॾूं 4, 3 ॾूं 6, 4 ॾूं 8, 5 ॾूं 10, माना 5 दफ़ा खोड़ पढ़ूं था त 10 जवाबु थियो वञे। जॾहिं त वंडणी असांजी 9 आहे त असां हिकिड़ो ॾाको पोइते थींदासीं, यानी 4 ॾूं 8, जेतिरा दफ़ा खोड़ो लॻो उहो असां मथे लिखियो आहे, यानी उनखे असां चवंदासीं वंड उपत, यानी जेका 4 आहे सा वंड उपत। वंडणीअ जे हेठां जेके 8 लिखिया अथऊं इहे असां कट कंदासीं 9 मां, यानी वंडणीअ मां। -8 निकिरंदा वंडणीअ मंझां, त बाक़ी 9 मां 8 विया त बाक़ी बचियो 1। जेको आख़िरी जो सॼो अदद बचे कहिड़ो बि हुजे उहो, त असां उनखे चवंदासीं पाछी, रिमाइंडर फाइनल, आख़िरी वञी बचियो 1। हाणे यकीननि सां सम्झां थो त इहे 4 मेन पॉइंट्स जेके वंड जो आहिनि अव्हांजे सम्झ में अची वियूं हूंदियूं। त वंडणी छाखे चइबो आहे? जंहिंखे केरु वंडे। वंडींदड़ छाखे चइबो आहे? जेको ॿिए वंडणीअ खे वंड करे। वंड उपत छाखे चइबो आहे? जेतिरा दफ़ा खोड़ो लॻे। पाछी छाखे चइबी आहे? जेको वंडणीअ मंझां बचे ऐं हाणे वरी बि वंडींदड़ उनखे न वंडे सघे। आख़िरी हद जेका हूंदी आहे उनखे असां पाछी चवंदासीं। जी बाबा, त हाणे असां अॻिते हलंदासीं, जेको हिन जूं ॿियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते असां गौर कंदासीं। हमेशह जीअं अहम टिप्स
असांजे वंड जे बारे में सॼे अदद खे हिक जो खोड़ो। जी बाबा, सॼो अदद? जी, तव्हां पढ़ी आया आहियो सॼा अदद। ॿुड़ीअ सां शुरू थींदा आहिनि, 1 2 3 4 वेंदे लामहदूद। 0 खां जेके शुरू थियनि, ख़ाली 1 खां जेके शुरू थियनि तव्हांखे यादि हूंदो। पोयां लेक्चर जेके पाण ॾिना आहिनि उन्हनि में तव्हांखे ॿिन्ही जूं डेफिनेशन्स पूरियूं चङी तरह सां ज़हन नशीन आहिनि। सॼा अदद चइबो उनखे जेके 0 खां शुरू थियनि, ऐं कुदरती त चवंदा उनखे जेके 1 खां शुरू थियनि। गुड। हाणे हिते आहे सॼे अदद खे 1 जो खोड़ो ओतिरा भेरा लॻंदो जेतिरा दफ़ा वंडणी हूंदी, त वंडींदड़ बि ओतिरो ई दफ़ा थींदो। यानी ॾिसो, पहिरियों हिसाब आहे 1 जो खोड़ो 5 खे 1 खां 1 2 खां 2 3 खां 3 4 खां 4 5 खां 5, यानी 5 दफ़ा लॻंदो। 7 खे 1 जो खोड़ो 7 दफ़ा लॻो। साॻे नमूने सां 35 जो खोड़ो 35 दफ़ा लॻो। गुड। हाणे असां अचूं था अॻिते नंबर बी, मेन पॉइंट, अहम पॉइंट वंड जे बारे में। कंहिं बि सॼे अदद खे 0 वंडे नथो सघे, छो जो 0 कुझु बि न आहे। त हाणे असांजी ज़हन नशीन थी वई त असां वंड नथा करे सघूं। जी बाबा, हाणे असांजो सवाल नंबर 2, हेठियनि जी वंड उपत ऐं पाछी मालूम करियो। पहिरियों नंबर हिसाब असांजो आहे 7772 वंडिया 58। जी बाबा, बिल्कुलु 7772 हीअ असांजी थी वई वंडणी, हीअ असांजो थी वियो 58 जेको आहे वंडींदड़। गुड। सवाल छा थो चए, मालूम छा करियो? वंड उपत ऐं पाछी 2 शयूं असांखे मिलियल आहिनि, बाक़ी असां 2 शयूं पंहिंजूं ॻोल्हींदासीं। त असां हीअ वंडणी जी जॻह ते रखियोसीं 7772, उनखे वंडींदड़ आहे 58। त हाणे असां पहिरीं हिकिड़े अंग ते पढ़ूं, पर हीअ आहे 58 वॾो अंग आहे, त असां हीअ ॿियो अंग बि गॾु मिलाईंदासीं। थी विया 77। 1 58 58। जी अच्छा, तव्हांखे खोड़ो कोन पियो अचे, नो प्रॉब्लम, का ॻाल्हि कोन्हे। त उहो असां पंहिंजो खोड़ो आरजी तौर ते नंढो ठाहे सघूं था। यानी 1 खे मल्टीप्लाई कंदासीं 58 ते, जवाबु 58 ईंदो। जॾहिं 2 मल्टीप्लाई कंदासीं 58 सां, यानी 2 खे ज़र्ब कंदासीं 58 सां, त 116 थींदो। अहिड़े नमूने सां तव्हां 3 58 घणा थींदो, यानी 3 सां ज़र्ब कंदव 58 खे, त 3 58 जो जवाबु ईंदो 174। कीअं? 3 8 24, 4 मथे 2, 5 15, 15 2 17, 174। 4 दफ़ा पढ़बो त यानी 4 8 32, 8 चौक 32 मथे 3, 4 5 20, 3 23। यानी असां 58 जो खोड़ो 10 ताईं ठाहे सघूं था, पर असां पंहिंजे हिसाब मुताबिक़ ईंदासीं, जेतिरनि जी ज़रूरत हूंदी उहो ठाहींदासीं। हीअ 1 दफ़ा खोड़ो लॻो, 1 मथे लिखियोसीं, ऐं जवाबु 58। 77 मां 58 कट कयासीं, बाक़ी बचा 19। ही जेके 7 आहिनि से लाइ असां हिते रखंदासीं। हाणे थी वियो 197। ॾिसूं त खोड़ो 58 जो घणा दफ़ा लॻंदो? 197। जॾहिं 2 दफ़ा पढ़ूं था त जवाबु अचे थो 116, हिते आहे 197। अञा कुझु अगरि वधायूं त इहा 3 दफ़ा पढ़ूं था त जवाबु अचे थो 174, हिते आहे 197, अञा बि मथियो वॾो आहे। 4 दफ़ा पढ़ूं था त जवाबु अचे थो 232, जॾहिं त हिते जवाबु आहे 197। गुड। त हाणे असां ही 4 वारो कोन हणंदासीं, असां 3 वारो हणंदासीं, 3 दफ़ा जेको लॻो। गुड। 3 दफ़ा हयोसीं, जवाबु 174। 7 मां 4 विया 3, 9 मां 7 विया 2, थिया 23। लाहिनोसीं ही बिको, ही खणी ईंदासीं हिन जॻह ते, हाणे थी विया 232। गुड। 4 दफ़ा खोड़ो पढ़िजे थो 232 अची वञे। हीअ असां 4 दफ़ा खोड़ो हुयो, हिते त 232 कट कंदासीं, सिर्फ़ु 0 0 0 ईंदो। यानी असां वटि वंडींदड़ 58, वंड उपत 134, ऐं असां वटि पाछी 000, यानी 1 0।
त असां फाइनल जवाबु थियो 1 ॾह पत 134 थी ऐं पाछी 00 थियो। यकीनन सां इहो तव्हांखे हिसाब चङी तरह सां सम्झ में अची वियो हूंदो। ॿियो नंबर हिसाब 96,324 वंडिया 245। जी बाबा, बिल्कुलु तव्हां इन खे बि अहिड़े ई नमूने सां आरज़ी तौर ते जीअं असां खोड़ ठाहियो आहे 58 जो, ईअं तव्हां 245 जो खोड़ो ठाहे सघो था। बिल्कुलु पंहिंजो सिर्फ़ु तव्हां लिखंदव 245 खे 1 सां ज़र्ब कंदव त हिकु दफ़ा पढ़िजी वेंदो, 245 जवाबु 245 ईंदो। अगरि 2 दफ़ा पढ़ूं 245 छा जवाबु अचे त 245 खे 2 सां ज़र्ब कंदा जेको जवाबु अचे उहो असांजो 2 दफ़ा थी वेंदो। 245 जो 2 दफ़ा। अगरि 3 दफ़ा पढ़णो आहे त 3 सां मल्टीप्लाई कबो, 4 दफ़ा पढ़णो आहे त 4 सां। पर साॻियो तरीक़ो जेको तव्हांखे पहिरीं महीने में सम्झायो आहे उहो साॻियो तरीक़ो अख़्तियार कबो त वंडणी जेका आहे उन खां जेको जवाबु अचे वॾो न थिए। अगरि वॾो थी वञे त हिकिड़ो ॾाको पोइ ते अची उहा क़ीमत लॻाइबी। 245 खे 4 दफ़ा ज़र्ब करियूं था 963 खां वधीक जवाबु अचे थो। इन जे करे असां 3 दफ़ा हणंदासीं, तव्हांजो जवाबु आहे 735। इहे 963 मां कट कंदासीं, बाक़ी 228 लाइनूंसीं 2। 9 दफ़ा पढ़ियोसीं 245 जो जवाबु आयो आहे 2205। इहो कट कयासीं, बाक़ी बचिया 77। लाइनासीं मथां 4 थी विया 774। हुनखे 3 दफ़ा खोड़ो पढ़ियोसीं, जवाबु 735 आयो, उहो कट कयोसीं, बाक़ी वञी बचा 39 39। गुड। हाणे वधीक को अंग मथां खां हेठि लाहिण वारो कोन्हे, त हाणे असांजी इहा आख़िरी वञी 39 पाछी बची। त असां वटि फाइनल जवाबु वञी बीठो 1 ॾह पत 393 ऐं पाछी 39। रिमाइंडर त यकीनन सम्झ प्यारा ॿारो तव्हांखे इहे चङी तरह सां हिसाब बिल्कुलु सम्झ में अची विया हूंदा। जी बाबा, टियों नंबर पॉइंट आहे 16025 वंडिया 100। जी बाबा, ॾिसो इन खे बि वंडींदड़ 16 थो थिए ऐं पाछी 25 थिए थी। साॻियो तरीक़ो तव्हां इस्तेमालु कंदव। हिन जो जवाबु फाइनल थियो 1 ॾह पत 16 ऐं पाछी 5। वक़्त खे बचायूं जीअं जल्द अज़ जल्द पाण एक्सरसाइज़ कंप्लीट थिए। चौथी नंबर पॉइंट इन खे बि ॾिसो, बिल्कुलु 300 सां वंडींदड़ 300 आहे, वंडणी 92,845 आहे, उनखे खोड़ो वंडे पियो करे त असां वटि जवाबु 309 वंडो पत आहे ऐं 145 वंडणी आहे। यकीनन सां तव्हांखे क्लियर सम्झ में अची वियो हूंदो। जे न तव्हां बिल्कुलु पंहिंजे रफ कॉपी ते लिखी ऐं जेको वंडींदड़ थिए थो उनजो खोड़ो ठाहींदो, खोड़े ठाहिण खां पोइ खोड़ो लॻाईंदो वंडणीअ खे त तव्हांखे बिल्कुलु आसान थी वेंदो। जी बाबा, हाणे असां पंहिंजे सवाल नंबर 3 ते आहियूं। जेको इबारती हिसाब आहे इहो छा थो चवे तो हिकु माली 570 वणनि खे 19 कतारुनि में पोखण जी रथाबंदी करे थो। हर हिकु कतार में बराबरि वण रखे थो। ॿुधायो त हर हिकु कतार में केतिरा वण हूंदा। जी बाबा, असांखे जेको मिलियल हिसाब आहे उहो असां वटि आहे मालीअ 570 वण पोखिया, कुल कतारूं 19 आहिनि ऐं हिकिड़ी कतार में असांखे मालूम करिणो आहे त घणा वण लॻा। अचो ॾिसूं तरीक़ेकार। असांजी वंडींदड़ 19 थी वेंदा, वंडणी 570 थी वेंदा ऐं वन करण वारो 19, त हिन जो जवाबु ईंदो 3 57। बाक़ी 0 बचियो, 0 मथे वियो हलियो, हेठि लाथो खोड़ो कोन लॻो त वरी उहो 0 मथे ॾिबो, टोटल 30। मतिलबु त हर कतार में 30 वण पोखिया। सम्झां थो प्यारा ॿारो, तव्हांखे इहो सवालु बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। यकीनन सां टियों नंबर सवालु